खबर ना है नज़ाल है खाने मरी भैया बरगथस तुम रात का मठी एक फूक बना है यहाँ सजो जिस्म तो बट जे गला खाने मरी भाई ख्याल अथई को असांजो ख्याल ख़बर बथई तो रात खां वठी मूं हिकु फूक बना आहियां मुंहिंजो सॼो जिस्म तो पटिजे काॾे मरी वई हीअं मूंखे ॾे पैसा कोन मिलिया जंहिं घर जो कमु कंदी आहियां इन महिल ताईं साहब कोन आयो हुयो बेगम साहिबा खां पैसा घुरियमि त हुन चयो आख़िरी तारीख़ूं आहिनि पैसा कोन्हनि इंतज़ार करे करे हली आहियूं छा जी बक बक शुरू कई थई हाँ अरे मां हिकु मिंट अलाए कीअं बर्दाश्त कयो आहे हे मुंहिंजो सॼो जिस्म तो पटिजे ऐं तूं वरी ॻाल्हियूं थी करी वारो कर पैसा ॾे चयमि न पैसा कोन मिलिया अञा बेगम साहिबा मूंखे घटि वधि ॻाल्हायो आहे चयईं त हिन घर जो कमु कर त ठीकु आहे न त हली वञ तव्हांजी असां रोज़ रोज़ पूरी नथा करे सघूं मूंसां इहा नमूनेबाज़ी छॾ मूंखे ख़बर आहे त तूं कम जे बहाने सां कहिड़नि यारनि सां मिलण थी वञी पीरू मां हर ॻाल्हि बर्दाश्त करे सघां थी पर पंहिंजी इज़त ते ॻाल्हि बर्दाश्त न कंदसि मूंसां ओतिरी कर जेतिरी मां बर्दाश्त करे सघां ख़बर आहे मूंखे तुंहिंजी गैरत जी वॾी इहा इज़त वारी मूंखे सभु ख़बर आहे त तूं कम जे बहाने सां कहिड़नि यारनि सां मिलण थी वञी लानत आहे तो जड़े मुड़स ते अरे मुड़स त पंहिंजे वञनि ते सिर ॾींदा आहिनि पंहिंजे बच्चनि जे लाइ कुर्बानियूं ॾींदा आहिनि छा कयो आहे तूं हिन घर जे लाइ छा कयो आहे तूं हिन घर जे लाइ छा कयो आहे तूं पंहिंजे बच्चनि जे लाइ हाणे तकरीर हिकिड़ो पुटु आहे उहो बि हिन घर जा झेड़ा झगड़ा ॾिसी ॾिसी ज़हनी मरीज़ थी वियो आहे न्याणी आहे सॼो ॾींहुं सिलाई मशीन थी हलाए ऐं मां वञी ॿाहिरि हिकु दर जो कमु कंदी आहियां घर जो पोइ बि तूं मूंखे अहिड़ा पोता शर्म नथो अचे तोखे जेसि ताईं मोचड़ा न मिलंदा आहिनि न तोखे फीस न ॾींदी पैसा कोन तो तोखे किथां ॾियो बाबा तोखे पैसा न मिले मां तोखे पैसा ॾियां थो तूं मूंखे न मार दे मां पैसा खणी थी अचां मालिक रहम कर असांजे मालिक रहम कर ससुई छा ॻाल्हि तूं रोए पई ख़ैर त आहे मुकदर जो हमारे न जुआयो त केते केड़ी बहार असांजी त किस्मत में रोड लिखियल आहे शायद मुझे मालिक के असांजो रोड एॾो त पसंदि आहे जो
अहिड़ी ॻाल्हियूं न कर। चली अलाह साईं पंहिंजे पेरनि खां इम्तिहान वठंदो आहे। मायूसी कुफुर आहे, कुफुर। भला मूंखे ॾिस, नंढपण में मूंखां मुंहिंजो पीउ मां वापसि वरिताई। धिका थाबा खाई पली जवान थियुसि। शाबाश आहे मासी खे जंहिं 4 दर्जा पढ़ाया। पर अच्छा खैर छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। तूं इहा ॿुधा, तुंहिंजो अॼु इंटरव्यू हो न, छा थियो? जेको रोज़ थींदो आहे। कुर्सी ते वेठल राशि ऑफिसरनि जा खूह जहिड़ा पेट मां किथां भरिया। हुननि खे क़ाबिलियत न पर पैसो घुर्जे। भली माण्हू अंगूठी छाप छो न हुजे, पर जेकॾहिं पैसो आहे त उहो ई नौकिरी वारो आहे। ग़रीब माण्हू छा थो करे सघे पियो? असां त मूंखे त हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त आख़िर असांजे हिन मुल्क जो छा थींदो जिते नशो सरेआम आहे, इज़तूं गैर महफ़ूज़ आहिनि, हक़नि वारनि खे हक़ नथा ॾिना वञनि। बस वधीक न सोच, वधीक न सोच। भला असां हिननि दाहुनि ऐं कुकुनि गुसाबियो करे बि छा था सघूं, पर हाणे त उहे बि कोन थियूं ॿुधिजनि। छो त हितां जा ऑफिसर घोंघा ऐं बोड़ा हूंदा आहिनि। पैसे जी चमक हुननि जी अखियुनि जी रोशनी ख़तम करे छॾी आहे। अल्लाह साईं कंदो त हिन ऊंदहि राति खां पोइ हिकु रोशनीअ जो सुबुह ज़रूरु थींदो। हा मां साथ। हाणे त पंहिंजो पाण खे हिकु ॿिए जे दिलासनि खां सां ॿियो बचो बि छा आहे। छरिया चवंदा आहिनि न त ज़िंदगी खिली बि गुज़ारणी त रोई बि गुज़ारणी। पोइ सुठो न आहे त असां ज़िंदगी खे खिली करे गुज़ारियूं। सौट पीरल ओ सौट पीरल सोच गुलाब आशा। अरे यार एतिरे वक़्त खां पोइ पेर कया अथई, किथे वई यार? भली आहीं जी आहीं, अच बि। बस सौट छा कजे, सरकारी नौकरी ज़ोरी रिटायरमेंट वठी हिते अची पहुतो आहियां। लो कई सोट वाह जो कम कई। भला ॾे ख़बर हाणे छा सोचो अथई अॻिते जो? बस सौट सोचां थो त हाणे शादी करे छॾियां। रिटायरमेंट जा 2-3 लख रखियल आहिनि बैंक में ऐं साम्हूं वारो घर बि वठां थो, छो त हिन ई पाड़े में आहे। वाह जी सोच कई अथई सोट, तमामु भली सोच कई अथई। भला भॼाई नाज़ा घर में कोन्हे छा? ऐं ॿिया घर वारा किथे आहिनि? हिते ई आहिनि सभु। ससुई धीअ सोट गुलाब खे पाणी पीआरे, जल्दी अच। हिते ई आहिनि सभई। ससुई पाणी पीआरे, असांजे घर में भाग लड़ी आयो आहे। चरी भाग लड़ी आयो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह।
सौट ससुई त गुलाब जो गुल थी पई आहे। चङो सौट मां हाणे हलां थो, वरी ॿिए दफ़े अचबो। ईअं कीअं सोट, मानी तो गुरु क़िस्मत सां आयो आहियां सालनि खां पोइ। बस सौट कुछ कमकार आहे, इन जे करे हींअर तकड़ो आहियां। चङो सोट, बस वरी जल्दी अचण जी कजांइ। ख़र्च पाणीअ जे लाइ हुजनि, सही आहे? लख गुरु वड़ करे छॾी सोट, वड़ करे छॾी। दी जी बुख लगी आ। मां सदे को पंहिंजे भाउ तां बुख लगी अथई। वञ अंदर अॻी सबक लिख, मां तुंहिंजे लाइ मानी पचाए थी अचां। छा तूं सिगरेट थो पी? बाबू जो पीअंदो आहे उनखे बि त मार न। खुदा पुॼे अहिड़नि माण्हुनि खे जेके पंहिंजी ज़िंदगीअ सां गॾु ॿियनि जी ज़िंदगियुनि खे बि बर्बाद था कनि। या अल्लाह, जंहिं नशो खपायो आहे, जंहिं ठाहियो, उन्हनि जे घरनि खे तबाह करे छॾ मालिक। जिन कखनि जा कख तबाह करे छॾिया। भैया केर केर न कयो, तव्हांजी न लुड़ ते मुंहिंजा नशा था टुटनि। हलो अंदर। अच भाउ, अच त हलो, असांजे पीउ जा नशा था टुटनि। हलो हाणे हलो। अब्बा हे मां बाहूं थो ॿुधाए, नशो छॾ पुट। अरे तू हिन घर जो सरबराह आहे, वॾो आहे हिन घर जो। मां पोड़ो मुड़ुसु, सदाईं बीमार। अॼु मरा अलाए सुभाणे मरा। घर में जवान न्याणी अथई, तामड़ो पुत्र अथई। अरे घटि में घटि उन्हनि जो त ख्याल कर। मुंहिंजा मिठा बाबा, मुंहिंजा मिठा बाबा, मां छा कयां? चल अलाह साईं दुश्मन खे बि ईअं ई रोनी न करे। बाबा साईं, मां छा कयां? हे बेगैरत हीरोनि जो नशो अहिड़ो आहे जो मूंखे नथो मिले न। त न मूं वटि गैरत, न इज़त, न रिश्ता। मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे मुंहिंजा बाबा, मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे। बाबा तूं कोशिश तो कर बाबा। मुंहिंजा बाबा, मां चाहींदुसि, भला मां चाहींदुसि बाबा, मां हीरो नहीं आहियां पर हुन सां गॾु इंसान बि त आहियां न। मां चाहींदुसि त मुंहिंजा नंग परावन दरनि ते थाणो बुहारियूं कनि। मां चाहींदुसि त मुंहिंजा बच्चा बुख ते मानी टुकर जा मोहताज हुजनि। बसि बाबा, मां छा कयां? हीरोन मुंहिंजी रग रग में रत बदिरां गर्दिश करे रही आहे। बाबा साईं ॿुधो अथई न त बेवस ॿार उठनि बि फिटी कया आहिनि। मां बेवस आहियां मुंहिंजा बाबा, मूंखे न चओ। मुंहिंजा रब, मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां, पर हाणे मूंखे वधीक तकलीफ़ सहण जी सघ न आहे रही। मुंहिंजा अल्लाह, तोखे वास्तो आहे पंजनि प्यारनि जो, पंजनि पाक जे सदके। जेकॾहिं मूंखां को गुनाह थी वियो आहे त मूंखे माफ़ कर। मां मञा थो त मां ॾाढो कंदो आहियां, पर तुंहिंजो बंदो आहियां।
मुझे माफ कर मोटा मौला। तू भी माफ न करे तो भी वो कैसो दरवाजा मां मञा थी तव्हांजो अंदर भी मुंहिंजी क़िस्मत वांगुरु टुटल आहे, पर रोअण मां छा वरंदो बाबा। मां छा कयां अमर, खिलण तो मूंखां विसरी वियो आहे। मुंहिंजी धीअ मां त तव्हांजे अॻियां अखियूं बि खोल थो करे सघां। इहे थो लॻे त ॼण तव्हां सभिनी जूं ख़ुशियूं मूं पूरे वरितियूं न बाबा, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। हिन में तव्हांजी कहिड़ी ग़लती आहे? तव्हां त पहिरियों कहिड़ो न प्यारी आहे न बाबा। मां तव्हांखे हथ थी ॿधा, तव्हांजी तबियत सही न आहे, हली आराम कयो। ही मां कुछ घर लाइ सामान वठी आयो। सामान आंदो थी, पर पैसा किथां आंदे? अॼु मां ही तूं पंहिंजा कहिड़ा हाल करे छॾिया आहिनि? मासी जी मां मज़दूरी करण वियो हुउसि। मज़दूरी करण वियो आहे? ऐं तुंहिंजी तालीम, तुंहिंजी डिग्रियूं? न खण नालो मासी हिननि जो मुंहिंजी अॻियां। मुंहिंजो डिग्रियूं मुंहिंजे लाइ नाहंग बणिजी मूंखे रोज़ लॻिन पियूं। इन जे लाइ छो मां ग़रीब आहियां। इन्हनि डिग्रियुनि जी सुञाणप करण जे लाइ मूंखे लखे रुपयनि जी ज़रूरत पवे थी, किथां आणियां मां? तंहिंजे करे मूं उहो साड़े पंहिंजो पाण सां फ़ैसिलो कयो आहे त अॼु खां पोइ मां मज़दूरी कंदुसि। छो त असां ग़रीबनि जे मुक़दर में हारपो या ही कोदर जो कम लिखियल आहे। पुट, तोखे ख़बर आहे त मां पंहिंजे पेट खे भुखूं ॾेई पंहिंजे ख़्वाहिशुनि जो खून करे तोखे पढ़ायमि। इहो सोचियो हुयो त तूं पढ़ी लिखी वॾो ऑफिसर थींदे ऐं असांजे कुड़ाड़प जो सहारो थींदे। पुट, मूंखे अॼु ख़बर पई त मुंहिंजे नसीबनि में को ख़ुशी जो पल आहे ई कोन। मासी भला छा कजे भला? जिते हर इदारे में पैसे जी बोली हलंदी हुजे उते मां जहिड़ो मिस्किन माण्हू छा थो करे सघे? न पुट न, मां किथां बि व्याज ते तोखे 2-3 लख वठी ॾियां। तूं नौकरी करे आ, पढ़ाई करे आ, पर ये मुझे अरमाननि के तीली नहीं लसाणी आ। हिते हिकु ग़रीब माण्हू आहियां, मूंसां गॾु ॿिया अलाए जे केतिरा आहिनि मासी जन ईअं कयो। किन घर खपायो त किन व्याज खयो, किन पंहिंजे भेनरुनि जा ॾाज खपाए नौकरी वताऊं, पर 2 महीननि जी उनखे पघार ॾेई बाद में उनखे लाथो वियो। चयाऊं त तव्हांजा ही आर्डर कूड़ा आहिनि। कीअं कूड़ा आहिनि? पोइ उन्हनि खे पघारूं कीअं मिलियूं? उहे केस करे सघनि पिया, मुज़ाहिरा करे सघनि पिया। कयाऊं, बिल्कुलु कयाऊं। धरना आयो त उन्हनि खे पुलिस जूं लठियूं ऐं वधण जूं धमकियूं मिलियूं। बाक़ी रही ॻाल्हि कोर्ट जी, सवाइ तारीख़ खां सवा ॿियो कुझु उते मिलियो ई न आहे। पुट, ये हिम्मत न हार। हिम्मत हारण बुज़दिली आहे। मासी, हिते हर माण्हू पंहिंजे ख़्याल वारो आहे। पंहिंजो भलो थियसि
ॿिए जो बेड़ो ॿुॾे त भली ॿुॾे, कंहिंजो कंहिंसां वास्तो न आहे। ख़ासि करे असां सिंधी क़ौम, हूअं त असां पूरी दुनिया में बहादुर ऐं गैरतमंद सॾिया वेंदा आहियूं ऐं आहियूं बि सही, पर साड़ हिक ॿिए खे कटे मथे अचणु असांजी सोच आहे। सोच इहे करण सां असां विखिरी विया आहियूं, कणो कणो थी विया आहियूं। पर जेसीं ताईं असां ऐं अवाम हिक ॿिए जे लाइ न सोचींदो त ईअं ई तकलीफ़ुनि में हूंदासीं, बर्बादियुनि में हूंदासीं। छा थियो आहे मां साथ अॼु ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे? मां साथ अॼु आउं को नयूं ॿोलियूं कोन पियो ॻोल्हियां, इहे साॻियो रोज़ पिटको जेको असां ग़रीबनि जे मुक़दर में लिखियलु आहे, शायदि क़बर ताईं असां सां गॾु हलंदो। तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, अलाह सां ई बहितर कंदो। हा, अलाह ई बहितर कंदो। बाक़ी असांजे अवाम जो हाल बुरो आहे। चङो मासी, मां हलां थो पियो। मानी तो खायो वञ। मानी मां खाई आयो आहियां, जंहिं से वटि मज़दूरी कयमि तंहिं मानी खाराई। ख़बर अथव छा कयो? जॾहिं मूं ॾियारी घुरीमांसि त 350 जी जॻह ते मूंखे 300 रुपया ॾेई। चयोमांसि हेठि 50 रुपयो, चए तो मानी खाधी आहे, जेको मानी खाईंदो आहे उनखे असां 300 रुपया ॾींदा आहियूं, न त बाद में उनखे 300 रुपया ॾींदा आहियूं। ही सामान खणी अंदर रख ऐं बेगम साहबा जो वॻो सिबियो हुई तकड़ पी करे। हाँ मां थोड़ो रियाला मां सिबी थी वठां। हाँ जल्दी करे वठ, जल्दी करे वठ। जल्दी करे वठ। देर थी दे मुझे। बेगम साहबा तहां जो जोड़ो तैयार आ। मासी वेचारी आई आ, चेती मुंहिंजी नंढड़ीअ जा सॼा कपड़ा फाटल आहिनि, सिर्फ़ थोड़ी हुनखे सिलाई करे ॾियां, मां तव्हांखे सिबी थी ॾियां। तुंहिंजो मथो त न फिरियो आहे? हाँ तूं समझी छा थी पंहिंजे पाण खे? हाँ तोखे ख़बर आहे न
अॼु मूंखे पार्टी में वञणो हुयो, मूंखे कपिड़ा पाए वञणो हुयो, ऐं तूं बाहि ॾियां हिन मासीअ खे। तो इन फ़क़ीराणी जे करे मुंहिंजा कपिड़ा न सिबिया आहिनि। किथे आहिनि हिन जा कपिड़ा? तुझी हिम्मत की जो ही कपड़ा को खरीद के आई? जनता बुध मुझे न्याणी के जो हिकड़ो ही छोड़ो असा गरीब आहे। अरे बड़ी न्याणी के हिकड़ो ही चोलो आ। अरे जेके तहां ये गरीब आयो न वडा गुण न हवा में। गरीब चोरियूं तहां कयो, धाड़ा तव्हां हणो, न्याणियूं तव्हां विकिणो, तव्हांखे त ज़रो शर्म आया कोन्हे। पछाड़ी में वरी तूं इहो कमीज़ड़ी खणी आई आहीं। गले असां न्याणियूं विकिणूं था पिया तव्हांजे अज़ाब तो। छा जो अज़ाब? पैसनि जे करे। हाणे जे सच ॻाल्हाईंदसि त लॻंदई मिठिया। चवाई थी चुप करे बि। इहा जेका सुर्खी टपनि ते लॻल अथई न असां मिसकीननि जी रत लॻल अथई। इहे जेके कजल जूं कहानियूं हयूं वेठियां न इहे कहानियूं असांजे सीने में खुपियल आहिनि। सभु सुञाणा तव्हांखे, सभु सुञाणा। ते रोटीअ रद्द करण वारा तव्हां आहियो जेके अमीर था सॾायो। तव्हांखे लाचार कहिड़ो पियो आहे जो असां अमीरनि वटि अचो था? असीं तव्हांखे चऊं था त फलाणे खे पकड़े अच। बिन पैसनि जी ख़ातिर तव्हां वञो उन्हनि जी ज़िंदगी अज़ाब था कयो। बिन पैसनि जी ख़ातिर तव्हां हाणे किथे किथे था वञो? छो? जेको वणई सोचो केरु चवंदो त छीह तुंहिंजे वात में धप। ॾाढे जे लठ खे ॿ मथा आहिनि। असां उन खे दाया था ॾियूं जॾहिं ॿुधई। बेगम साहिबा तव्हां वटि त कपिड़ा इलाही आहिनि, तव्हां ॿियो बि कपिड़ो पाए सघो था। कहिड़ो कपिड़ो पाए सघां थी? छा हाणे ॿी पार्टी में वरी साॻिया कपिड़ा पाए वञा? हिकु त तुंहिंजे कपिड़नि जी फिटिंग मूंखे सही थी लॻे, न त मां त के फर्स्ट क्लास दर्जी खे कपिड़ा ॾेई सघां थी। बड़े बस ऐं हाणे हिन जा कपिड़ा कट वे ऐं जल्दी मुंहिंजा कपिड़ा सिब। ही कपिड़ा असांजे ध्यान खे जीर न ॾे। असां चटियूं पायूं था पर इज़त जी रखवाली करे ॼाणूं था। पार्टियुनि में वञी पंहिंजूं पार्टियूं जाचो था। असां लीड़ूं पाए पंहिंजे अज़ीज़नि सां, पंहिंजे वतन वारनि सां, पंहिंजे सिक वारनि सां मोहबतूं वंडियूं। असां मोहबतूं मेड़ींदड़ आहियूं। असां तव्हां वांगुरु पार्टियूं अदा करण वारा न आहियूं। ऐं चङो चङो हाणे बक बक बंदि करे हल तूं हेॾा वेही पहिरीं मुंहिंजा कपिड़ा सिब। ही त बक पंहिंजी बंदि ई कान कंदी। मां हाणे 2 मिंटनि में वरी वापसि अचां थी। हलाए हुकुम, हलाए हुकुम। असां वरी बि इहो था सम्झूं त जंहिंजो सॼो हुकुम हले थो जहान ते उन तव्हांखे ॾाढाई ॾिनी आहे। जे न त ग़रीब खे बि हथ पेर अखियूं ॾंद वात सभु कुझु आहे, पर ग़रीबीअ जे मोहर मारे वेठो आहे। काॾे वञो? कंहिंखे था हलियो? हल मां तोखे चोलो सिबी थी ॾियां। बस मां सम्झो त हीअ साह भरी आई आहे हिन लीड़ूं लटनि खे ॾिसी। मन को पंहिंजो पुराणो लटो ॾे त वञी पाए, पर हिन त रहंदो कहंदो असांखे उघाड़े करण जी कई। मां काॾे वञो? मासी तूं हिननि अमीरनि जी ॻाल्हि थी करी। हिननि जो त वस पुॼे त ग़रीबनि जो रत बि सुकाए छॾनि। ओ मां रत त सुकाई अथऊं, दरियाहनि जा पाणी सुकाए छॾिया अथऊं हिननि करतूतनि ते। अमर फसल वीरान करे छॾियऊं। अमर जेको दाणो असां हिननि खे हाणे पेट में पिया विझूं महिनतूं करे उहो बि रद्द करे छॾियो अथऊं त असां पैसे वारा आहियूं, सभु कुझु वठी खाईंदासीं। हिननि जी नज़र हुन ताईं नथी पवे, हिननि जी नज़र हिते आहे। हाणे असां छा था करे सघूं? छा था करे सघूं? असां बेवस आहियूं। मूंखे कपिड़ो ॾेई ॾे अमर, या ख़ुदा जे वास्ते पंहिंजो को चोलड़ो ॾे त मां न्याणीअ खे वञी ॾक।
ही सिंधवासी हुए आहिनि जेके उघाड़े मथे वारे न्याणियुनि खे ढकींदा आहिनि पर अॼु मां मिसकीन आहियां मुंहिंजी न्याणी उते बिना कंहिंखे चवां जंहिंखे दाह ॾे जंहिंखे चओ उहो मजबूरीअ जो फ़ाइदो थो वठे जे कंहिं सां ॻाल्हि थी वञी कयां त मुंहिंजे न्याणीअ खे रहो मथे ते कोन्हे चोलो फाटल अथसि त उन्हनि जो इशारो कुझु ॿियो हूंदो चोलो कोन्हे खोड़ चोला ईअं न चवंदा त पंहिंजे न्याणियुनि जे सदके तुंहिंजे न्याणीअ जो बि मथो ढकियूं था मन रब असांजे न्याणियुनि ते रहम करे इहा नज़र कंहिंखे बि कोन्हे इहा नज़र कंहिंखे बि कोन्हे बसि हिकु ग़रीबी ॿियो असां सिंधवासी सब्र जी मोहर आहे पाण परवरदिगार वाघ वराईंदो सिंध वारनि कोपड़ो ॾेई ॾे अमड़ मां वञा छोरीअ मूं वारीअ जो चोलड़ो खणी आयसि त ट्रपो ॾियारायां वरी जो इहा तव्हां वारी जेका लाट साहब आहे इहा आई थी हे कुड़ जो बीड़ ॿुधाई पटल ते लूण बुरकी हुई आहे जो हली अदी मां वञा मां धीड़ीअ खे रहो वेड़ाए आई आहियां तमां तूं हिते वेह ॿाहिरां कुंडी ॾेई आई ठीकु आहे तूं अची जाए त कॾहिं हा हा मां ईंदसि चङो मां हलां भाजाई भाऊ पीरल कोने छा घर में न दा उहो बि ॿाहिरि वियो आहे पर शाबाश थी अदा उन ॾींहुं बि आहे ईअं हलियो वे ही घर तुंहिंजो न आहे छा भाजाई ही घर ऐं तव्हां त मुंहिंजा आहियो पर कुझु कमकार हुया इन करे जल्दी हलियो हुयुसि ऐं सोचां थो पियो त हाणे शादी कयां छो त मूंखे पंहिंजी ज़िंदगी जे बारे में बि सोचणो आहे हा हा छो न पर को रिश्तो ॾिठो अथई ॾिठो त आहे भाजाई पर अञा उन्हनि सां पक न आहे थी उमेद आहे त रिश्तो थी वेंदो केरु आहे किथे आहे मां थी वञांसि तकड़ न कर भाजाई तकड़ न कर रिश्तो बि हिते ई आहे ऐं शादी बि तव्हां ई कराईंदो थोरो सबुर कर ठीकु आहे दा वे मानी खायो वञ जाए गुलाब तूं अरे यार सच पुछी न पर रस्ते में तोखे यादि पियो कंदो अचां अच्छा हलिया न विया कोन थो बस मां वञा थो ऐं हा ही वठ ॿीड़ी माचीस जे लाइ कमु ईंदई ठीकु आहे अल्लाह आबाद कर चल सरों सर हूंदे ये तो तुझे मेहरबानी आहिनि छोटा अल्लाह आबाद कर चङो मां हलां थो पर मूं जेको तोखे कमु चयो उन जी पारत थी ठीकु आहे न दिल जाए कर सोटा मां लॻो पियो आहियां अल्लाह भली कंदो थी वेंदो कहिड़ो कमु चयो आहे तोखे न कहिड़ो
सोच गुलाब शादी करण तो चाहे हुन वटि 2-3 लख रुपया बैंक में भी रखियल अथसि सम्झंदी कर जेकॾहिं असां पंहिंजी धीअ ससुई जो साम्हूं ॾियूंसि न त पंहिंजी रत वारो बि आहे पैसे वारो बि आहे पंहिंजी धीअ जो भलो थींदो खबरदार खबरदार जो मुंहिंजी धीअ जो नालो खयो अथई पीरू कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं तव्हां मुंहिंजी धीअ सां अहिड़ी का ॻाल्हि कई त तव्हां ॿिन्हिनि खे मां थाणे ते टंगराईंदसि सॼी ज़िंदगी जेल में सड़ंदसि जेल में तोखे ख़बर आहे न त धीउ ससुरी मुंहिंजे भाणे जे सिकंदर जी नंढे लाको खे मंग आहे अरे मंग है न कहिड़ो निकाह पियल अथसि निभागी ठिकरी निभागी लॻी वई मां मूंखे घर जी हालत मुंहिंजी हालत तव्हांजे निभाग कई आहे न सम्झिजो अञा निभागियूं निकाह टुटी सघे थो उन वटि सुञ वटि आहे छा पंहिंजी धीअ उते सुखी थींदी सम्झे छो नथी ॻाल्हि खे तूं सुखी थींदी कहिड़ी सुखी थींदी मां हिते सुखी आहियां जो हुते हो सुखी थींदी निभागा तूं छो न तूं मरी असांजी जान छुटी पवे ठिकरी धूड़ वञी पाए निभागी वञी सॼो ॾींहुं किरो तूं घर में हूंदो सॼो ॾींहुं जहिड़ा हूंदा ॾाढो असां सुधरंदासीं नथो छॾियो अञा दोस्तुनि जे मथां दोस्तुनि जे मथां दोस्त किथां नथो छॾींदा इहो नी भला बसि वधम हणूं था घटि में घटि दोस्त त कोन्हे दादा ओ दादा अबा काॾे थो वञी अबा ॿारनि खे क़ुर पाक जो सबक ॾींदो आहियां ओॾे पियो वञा दादा मूंखे शइ वठी ॾींदे खोड़ शइ मुंहिंजा बचा मां मोटी अचां पोइ वठी थो ॾियां दादा हाणे वठी ॾे न हाणे पैसा कोन्हे बाबा मोटी अचां त पोइ वठी थो ॾियां न हाणे वठी ॾे छोरा लोड़ो न कर निभागा ॾिसे नथो मुंहिंजा रसा था टुटनि बाबा असां तोखां कुझु घुरंदा आहियूं छा वरी आऊं ते जेतिरो थी करे बात थोड़ी त ॾियाए अंदर अभी मां शइ वठंदुसि शइ वठंदे खोड़ पैसा मुंहिंजे राणे भाउ जे लाइ शइ वठी अचे दादा मुंहिंजे भाउ खे शइ त वठी ॾे हा मर अच बचा धीअ तव्हां मुंहिंजा बचा आहियो मूंखे प्यारा आहियो भई तव्हां मुंहिंजा दुश्मन न आहियो धीअ पर धीअ मां छा कयां हीरोनि जे मुंहिंजी मर्ज़ मूंखे बेग़ैरत बणाए छॾियो आहे सभिनी दुनिया वारनि जी नज़र में त तव्हांजी नज़र में बि पर यकीन कर धीअ मां तव्हांजो दुश्मन न आहियां बचा मां तव्हांजो दुश्मन न आहियां बाबा मां मञां थी त को बि औलाद जो दुश्मन न आहे हूंदो पर मुंहिंजा मिठा बाबा तूं असांजे करे ही नशे जी आदत छॾे त सघीं थो न नथो छॾे सघां धीअ नथो छॾे सघां हीरो जो दूंहों हिन जिस्म में हिन पूरे जिस्म में धीअ मुंहिंजे रत जे बदिरां गर्दिश थो करे मां चाहींदे कोशिशि कंदे बि नथो छॾे सघां हिनखे परवरदिगार चला कंहिं दुश्मन खे बि इहो न करे धीअ मूंखे लॻी आहे मूंखां पुछ न धीअ मूंखां पुछ त ही बेग़ैरत नशो केॾो ज़लील नशो आहे छा थो कराए छा थो कराए धीअ ए मालिक ए पाक परवरदिगार इन नशे वारनि खे गरक करे छॾ मुंहिंजा मालिक जिन वेड़नि जा वेड़ा बर्बाद करे छॾिया घरनि जा घर बर्बाद करे छॾिया औलाद खे पीउ जी मोहबत खां सिखायो थो मालिक साईं बर्बाद करे छॾ उन्हनि खे बर्बाद करे छॾ मालिक मुंहिंजी धीअ मां कोशिशि कंदुसि तूं एॾो परेशान न थी मां कोशिशि कंदुसि त न छो छॾियां पर हा धीअ हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि आई जेका मूं माणे खे त कई आहे पर वीचारी आहे न नथी सम्झे ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि बाबा धीअ तूं सोट गुला सां शादी करे ख़बर अथई तूं पैसे वारो आहे ॿियो त
पंहिंजो रता दिया वाह वाह मुंहिंजा मालिक वाह हेतिरनि सालनि खां जंहिं पीउ जी मोहबत जे लाइ मां सिकां पई अॼु हुन पीउ खे मूं ते मोहबत आई आहे त उहा बि लालच जे लाइ बाबा बाबा कुझु न करण जे करे तूं पंहिंजी धीअ खे थो वकरो करी तू चरी थी वई आहीं भला सोच त हुन सिकू सुञे वटि आहे छा सिकू वटि छा आहे बाबा सिकू वटि सभु कुझु आहे सिकू वटि इज़त आहे गैरत आहे ऐं मोहबत आहे बाबा जेकॾहिं इहा ॻाल्हि तो ॿीहर कई न त मां इहो विसारे वेंदसि त तूं मुंहिंजो पीउ आहे अहिड़ी धीअ ठिकरियूं ॿई निभारियूं ऐं सॼी उमिरि ईअं पिटींदियूं रहंदव ईअं ई रहंदव घर बर्बाद करे छॾियो अथव इन क्रोध धूड़ वञी पायो जीअं वणेव ईअं कयो अदी बार सब दोस्त मुंह ते टोकू था कर छो चवन था तो तू वाणियो आई तू जो तोहर नाए चल सच्ची को ओके नहीं दे चल अम्मा न पुट मुंहिंजो पुट त शींहुं आहे शींहुं छो मायूस न थी पुट अम्मा बास आजाद वडो थियो हाणे ने तोहर करण खपे हा धीअ सोचां पई त हिनखे अस्पताल वठी वञा हुतां हिन जा तौर कराए अचां छो अस्पताल छो अम्मा हिन जो तौर असां हिन अंगणे ते कराईंदासीं मां ख़ुशि थींदसि जुमरू पाईंदसि मां मुंहिंजो हिकिड़ो ई दफ़ा आहे धीअ पर पैसा किथां आणींदासीं असां वटि त ॿिनि सेवन जी बि वसियत न आहे असांजो घर जो चुल्ह बि सूरनि सां थो हले पैसा किथां आणींदासीं जो हिन घर में ख़ुशियूं ईंदियूं मुंहिंजी मिठी अम्मा तूं परेशानी न थी मां भंडारो विधो आहे उन में पैसा आहिनि उन मां पताशा घुराईंदासीं बाक़ी मोड़ ऐं कपिड़ा मां पंहिंजे भाउ जे लाइ वठी रखिया आहिनि अम्मा सजा दे तौर ते तूं कहिड़ो गानो चवंदी आहीं कहिड़ो सेरो चवंदी सेरो ॿुधा अरे धीअ हाणे मूंखे यादि न आहिनि सेरा हाणे इन उमिरि में छा मां सेरा चवंदसि अम्मा न सजा ते वन थाल खणी अम्मा सेरो चवंदी अम्मा हिकिड़ो ससुरी तूं थाल वॼाए मां जुमर थी करा तूं सेरा चो सोने थाल ते विहारे सोने थाल ते विहार मुंहिंजो पुटेड़ो तोरायो मामा मिसरी खारायो सोने थाल ते विहारे मुंहिंजो पुटेड़ो तोरायो माशाल्लाह माशाल्लाह छा ॻाल्हि आहे अॼु त वॾियूं ख़ुशियूं लॻी पयूं वञे सिकंदर पुट धी ससुई जी ज़िद हुई इन जे करे सेरो ॻायो वे मानी खा मां कम ते थी वञा ठीकु आहे देर थी थिए मूंखे हा हाणे चओ उन ॾींहुं बि ईअं भॼी वई ख़बर पई हा न सुधरंदे तूं अॼु तूं वेह त मां तुंहिंजे लाइ मानी खणी ॾियां मानी मां रोज़ खाईंदो आहियां अॼु तूं साम्हूं वेह त मां तोसां प्यार ऐं मोहबत जूं ॻाल्हियूं कयूं छा थियो आहे ख़ैर त आहे बंग त न थी आयो आहे
तुझी मोहब्बत जी मेज अॻियां ही दुनिया नशा ॿिया छा कंदा। ससुई जेकॾहिं मुंहिंजी हिन वीरान ज़िंदगी में तुंहिंजी मोहब्बत जा रंग न हुजनि हा त अॼु मुंहिंजो वजूद न हुजे हा। छो त मुंहिंजो वजूद तोखो सवा बचे ई कोन थो पियो। मां सादत सच जो पुछी न त मुंहिंजी हिन ऊंदाही ज़िंदगीअ में तुंहिंजी मोहब्बत ई त मुंहिंजी रोशनी आहे। तोखां बिना हिन ससुईअ जो वजूद बेमाना आहे। सच पुछी न त कॾहिं कॾहिं ॾाढो डपु थींदो अथमि। सोचींदी आहियां त जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत मूंखां फसिजी वई न मां त मरी वेंदसि। अहिड़ियूं ॻाल्हियूं न सोच। जेसीं ताईं मां जहिड़ो आहियां ईअं थी सघंदो कोन। बाक़ी जेकॾहिं मरी वञा पोइ मूंखे मयार न ॾिजांइ मुंहिंजा महबूब। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। मरनि तुंहिंजा दुश्मन ऐं ॿियो त जेकॾहिं मौत तुंहिंजे वेझो ईंदो न त हुनखे इहा ससुई मारे छॾींदी। मुंहिंजा मालिक प्यारे हबीब सदके बीबी ज़ैनब जी उन चादर जे सदके मुंहिंजा मालिक मुंहिंजे भाउ खे कुझु बि थियण न ॾिजांइ मालिक साईं। जेकॾहिं मुंहिंजे भाउ खे कुझु थी वियो न त हुनजी इहा बदनसीब भेण में मरी वेंदी। मालिक साईं प्यारे हबीब सदके असांखां हेॾो वॾो इम्तिहान न वठिजांइ मालिक। असांखां हेॾो वॾो इम्तिहान न वठिजांइ मालिक। हेॾो वॾो इम्तिहान न वठिजांइ। खैर त आहे? दादा सजा छा थियो आहे सजा? मरी नथी पए। अलाए छा थी वियो अथसि। अम्मा हुनखे अस्पताल कढाए वई आहे। दादा अलाह जे वास्ते हिन जो मां माउ थी ॿधाव पहिरियों थी पवां। दादा मुंहिंजे भाउ खे कुझु बि थियणु न ॾिजो। दादा न त मां मरी वेंदी साहब। मुंहिंजे भाउ चई अच्छा इहो छा थी चङी? मां वञा थो। तूं अलाह खां दुआ घुर तूं रहम करे। मां हाणे थो वञा थो। अल्लाह साईं रहम कजाए मुंहिंजा मालिक। माने कारे वई आहे छो वरी पैसा कुटांदी छा हीरो न जे लाइ। जो पुछी तो त माने कारे वई आहे। हिन घर में जेको जिए या मरे उन सां तूं छो छा? वरी केर मुंहुं आहे? छा थियो आहे भागी? भाउ सजा ने ॻाल्हाए छा थियो आहे? अम्मा हुनखे अस्पताल खणाए वई आहे। कुझु कोन थींदुसि। कोन तूं मानी खां बोले मूंखे बुख लगी आहे। कोने का मानी न बचाई मानी तो जड़े पी खादा असा यतीम भला होयासे। घट में घट को अल्लाह जे वास्ते जी असा के मानी त दिया त बेचारा गरीब आहिनि। हाणे घणो बात न आण अॻे असां नशो न कयो आहे त वरी पटिया आहिनि मुंडी पटी दे। ॿियो छा कजे तूं? हल हाणे हल 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 भागा ठीक कर। वरी तूं आयो वहीं ते केर त आहे मासड़? सफ़ा जुड़ियो वेठो आई। मासी किथे आहे? छो कहिड़ो हाँ फाटो थी मासीअ लाइ? हाँ मनाउस? अरे अरे पंहिंजी इन भाग सां त पंहिंजो घर बर्बाद कयो। पंहिंजो पीउ मां मारे छॾी। वरी हाणे अची असांजे घर ते ॾमर थी किरियो आहीं। ॾमर थी किरियो आहीं असांजे घर ते। मासड़ ही तूं छा थो चवीं? बाबा या मां खे मां मारियो आहे? इहा त अलाह जी ॻाल्हि आहे। बस हाणे बस ये वधीक लेक्चर न ॾे। शिकल गुम करे था। असां अॻे ई पंहिंजे पाणीअ में न आहियूं त वरी तूं मूंखे थो चवीं पियो
तो कॾहिं पंहिंजो पाण सोचो आहे त हिन घर जो तूं छा हालो करे छॾियो आहे? जेका तुंहिंजी ज़ाल आहे, जेका तुंहिंजे पेट गुज़रियल आहे, ॿियनि जे दर तुंहिंजी थांव बार थी करे पई। धीउ आहे जेका सॼी ॾींहुं मशीन हलाए तुंहिंजे घर जो चरखो थी पई हलाए। कुराड़ो पीउ आहे जेको बीमार आहे ऐं बसूं पुटु आहे। अञा मूंखे थो चई पियो तूं बीठो बात तो हणो, बात तो हणो, असां नशो कयूं। ससुई सिकंदर छा थियो आहे? सजाद खे अलाए छा थियो आहे। अम्मा उनखे अस्पताल खणाए वई आहे। सजाद रे तूं वञ न, ऐं अलाह जो वास्तो अथव मुंहिंजो भाउ जेको आहे उनखे कुझु बि न थिए, उनखे सही सलामत वठी अचिजो। अलाह जो वास्तो अथव। मां वञा थो पियो, तूं दिलि न लाइ, मां वञा थो। सजाद ठीक तो है ना माँ? छा थियो? सजाद के दिमाग जो कैंसर है। छा? डॉक्टर ने चयो है तो उनके बाहरी मुल्क खणाए वञो। छा थी चई माँ? पर असां वटि त पैसा ई न आहिनि। एतिरा लखेर में किथां ईंदा जो मां सजाद जो इलाज कराया। मथो फिरियो आहे डॉक्टरनि जो। ये पैसनि कढण लाइ ईअं चवंदा आहिनि। कोन मरंदो तो वारो पुट, कोन मरंदो। अम्मा इहो चओ त सभु कुझु कूड़ आहे। अलाह जो वास्तो थी चओ त कूड़ आहे इहो सभु कुझु। सही मां हिक दर ते वई आहियां। किथे में गालो विझी हिक दर पिलियो आहे। मूंखे चवनि पिया हलो तव्हांखे त पिलण जी आदत आहे। उन्हनि मूंखे धिका ॾेई कढी छॾियो। अम्मा चओ त इहो कूड़ आहे। न त मां हेॾो रड़ियो कंदीसां जो आसमान टुटी पवंदो। ये धरती सॼी ढरी पवंदी। अम्मा चओ त इहो कूड़ आहे। छो थियूं छितियूं थियो? मुंहिंजो कोन मरंदो। मोटींदो। ये डॉक्टर ईअं था चवनि कोन मरंदो तो वारो। अरे तू छो न तो मरी? खुदा तुझो बेड़ा फर्क करे। तू असांजे लाइ आज़ाद थियो आहे। अरे तोखे शर्म नथी अचे? अञा बि चए थो न डॉक्टर कूड़ था ॻाल्हाइनि। अम्मा अल्लाह जो वास्तो अथव हाली न विड़ो। इहो सोचो त भाउ खे बचाइणो कीअं आहे। मां छा कयां ससुरी? मां छा कयां? अञा किथे ॻाल्हि आहे? तव्हांजे घर जो हिकु हिकु भाती तड़पी मरंदो। कयो ज़िद। असांखे पैसनि जी सख़्त ज़रूरत आहे। मां तोखे इहो रो पेरनि ते विझां थी। तव्हां जेके पैसा चवंदो मां तव्हांखे ॾींदुसि। पर मुंहिंजी बि ज़िंदगीअ जो सवाल आहे। मूंखे घर खपे, ज़ाल खपे, बस। तोखे जेको खपे न तोखे असां ॾींदासीं। तूं असांजो घर बि खणी छॾ। तोखे जेको खपे असां ॾींदासीं। तूं मूंसां शादी कर। तूं चई न मां तोसां शादी करण जे लाइ बि तयार आहियां। पर अलाह जे वास्ते मूंखे मुंहिंजो भाउ मोटी न ससु पुट तूं छा
चई रही है ये तो छा चई रही है चरी त लथी आई चरी थी भैया अम्मा मां चरी थी भैया मां बजे बाज मां बजे में चरी थी भैया अम्मा ससुई एतरी चरी भी न थी छो तो मां उधर नया कंदो ऐं सौदो खरो कंदो आहियां छो त हिन दौर में कंहिं ते बि एतबार करण चङी ॻाल्हि न आहे छोकरा हे कोन सम्झंदियूं रेडुनि अॻियां रबाब वॼाईंदे वरिया थिया मां मथो हणी हणी छितो थी पियो आहियां तूं छॾे ॾे त ही रोअनि पिटनि पियूं हिननि जो मुक़दर ई अहिड़ो आहे मां तो सां शादी करण जे लाइ तयार आहे तूं पैसा अम्मा खे ॾे त अम्मा अस्पताल खणी वञे तूं पहिरियों मौलवी खे घुराए ठीकु आहे हिकु हथु पैसा ॿिए हथु सौदो मेरा पैसा अम्मा के दे अम्मा अस्पताल वने ठीक है पैसा माने के ॾियां थो हलो मालिक साईं असां ते रहम कर मुंहिंजा पाप परवरदिगार असां ते रहम कर मालिक साईं असां ते करम कर दादा 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 सजा ठीक आहे हाँ धीअ अलाह ख़ैर कयो आहे कॾहिं मुंहिंजो बचड़ो हिन अङण ते मोर जी टिलंदो ॾिसजा तूं ताड़ियूं वॼाए चवंदी मोर तो टिले राणा मोर तो टिले मोर तो टिले राणा दादा तू रोए छो तो साथ अरे अल्लाह का दुआ करता वो सलाई कर दादा साईं अल्लाह साईं असां का एडी वडी मजाक न तो करे सके एडी वडी आसमाश असां को न तो वठी सके वो मालिक साईं जगह दादा साईं ये कयो ने तो मां कुरान पढ़ण छॾे ॾींदसि उन ते करना भरण छॾे ॾींदसि जेकर उन असां सां ये कयो असां के गरीब ते नहीं बर्दाश्त करे वियासी हीरो दी पीड़ नहीं बर्दाश्त करे वियासी एक भाई तो असां जो वारसो जेकर वो भी असां का कसे ही ने तो असां तो असां जो यकीन खत्म थी वेंदो न भरीदा से असां कर्म उन ते न असां के उन ते ईमान यो कुफर न ॻाल्हाए थिया यो कुफर न ॻाल्हाए मालिक का माफ़ी घुर रब जी रज़ा में राज़ी न थी राज़ी अॼु का बि मयार न ॾिजे पोइ ॿुधो न अथई त बेवस ॿार उठनि पे फिटी गया मां त मजबूर आहियां मां साध मां ॾाढी मजबूर आहियां मां साध मां तुंहिंजी गुनहगार आहियां ऐं मूंखे माफ़ करे छॾजांइ ऐं थी सघई त मूंखे विसारे छॾजांइ कीअं विसारियां जेका ॻाल्हि मुंहिंजे वस में न आहे कीअं विसारियां उहे नंढपण जूं यादियूं कीअं विसारियां मां उहे रांधियूं उहे वाइदा वचन जेके जवानी ताईं गॾु कयासीं
तो पाण सां गॾु मुंहिंजी मोहबत बि खपाए छॾी। तूं छो आयो आहे हिते? हलो वञ त, अॼु खां पोइ हिते न अचिजांइ। जेकॾहिं इहो सवाल मां तोखां पुछां त तूं हिते छो आहीं? छो त ही घर मुंहिंजे मासी जो घर आहे। तुंहिंजी मासीअ जो घर हुयो आहे न? छा सम्झी? हुयो आहे न? अॼु खां पोइ ही घर ऐं ससी मुंहिंजा आहिनि, मुंहिंजा। जिते तूं हथ तो खणी ले, इहो मुंहिंजो थियण वारो मुड़ुसु आहे। जंहिं घर में तूं बीठो आहीं न, इहो घर बि न जो ई आहे। निकिरी वञे था, ऐं अॼु खां पोइ हिन घर में वरी ॿीहर न अचिजांइ। हलो मिस्टर समझी कोन समझी? हलो वञ त। वञा थो तो चयो, मां वञा थो। जी बिस्मिल्लाह। मां सब समझा थो। मां त रुखी सुखी जिंदगी गुज़ारे वेंदुसि, पर तूं जिंदगी कीअं गुज़ारींदीअ? सब समझा थो, मां सब समझा थो। त तूं कहिड़ा कहिड़ा इम्तिहान ॾींदीअ? कहिड़ा कहिड़ा इम्तिहान ॾींदीअ? वञा थो मां, वञा थो मां। अच्छा सही। सजाद
माए कोई हीरो नहीं आया ए मुझे पिया पोड़ो जे जे मुके जाने ये अरमान गया तो मुझे पुत्र वडो थींदो तो मां को सुख जो साह वठंदो मुझे दी आई मुझे घर हीरो नहीं जो घर ता जो गया खुदा दे वास्ते पंचन दे वास्ते यो नचो बंद करायो जे कदे यो नचो हलो त अहिड़ो असर अलाए केतिरनि घरनि सां थींदो अलाए केतिरनि माण्हुनि खां लाल पुरबा वञनि का वारो पुरबा दुनिया वारो मुंहिंजो असर तव्हांजे साम्हूं आहे तव्हांजे साम्हूं आहे हिकु रब जो वास्तो अथव इहो नशो बंदि करायो न त मूं जहिड़ो असर